मुजाहिद हुसैन शाह सिंध एक्सप्रेस न्यूज़ सां ॻाल्हाए रहियो आहे। अचो त अव्हांखे ॾेखारियूं था। थर्मल पावर प्लांट तव्हां जेके ॾिसी सघो पिया इहो थर्मल पावर प्लांट जी चिमनी ऐं उनजो जेको सो मुख़्तलिफ़ जेके ॿिया आहिनि जीअं तव्हांखे नज़र अचनि पिया। सभु ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सोन थर जो कारो सोन असांजे लाइ वाक़ई कारो सोन आहे। पर जेकॾहिं उहो सोन हिननि ॻोठाणनि जी ज़िंदगीअ खे न चमकाए सघे त पोइ यकीनन कंहिं दोस्त ॿुधायो पिए त इहो कारो सोन आहे पर इहो कारो ज़हर आहे। हिते जॾहिं असां आया आहियूं कई दफ़ा थर खे एक्सप्लोर कयो आहे, उनजी ख़ूबसूरती ॾेखारी आहे, उनजे माण्हुनि सां मिलिया आहियूं, कारून जहिड़े खां वठी उमरकोट ताईं विच में जेको बि थर पार्क जो इलाइक़ो आहे सॼो घुमियो आहे। जॾहिं एंग्रो कोलफील्ड अञा क़ाइमु कोन थी ऐं इहो प्रोजेक्ट मंज़ूरु थियो 2012-13 जी ॻाल्हि आहे त आऊं आयो हुउसि ऐं असां थारियो हाले पोटो ऐं ॿियो सोनेरी दर्श में विया हुआसीं। जॾहिं हिते तव्हां पोइ ॾिसो था त इहे इलाइक़ा आहिनि जिते अञा खोटाई शुरू कोन थी। उन वक़्तु जेके ख़्वाब ॾेखारे पिया ॻाल्हियूं कयूं वियूं हुयूं यकीनन उहे उन वक़्तु ॾाढियूं सुठियूं पियूं लॻियूं। पर हाणे जॾहिं उन शइ खे एग्ज़ीक्यूट कयो वियो आहे ऐं हीअ हितां माइनिंग बि थिए पई ऐं जेको आहे सो कोयलो बि निकिरे पियो ऐं बिजली घर ठाहे करे हितां बिजली ठाहे उहा डायरेक्ट नेशनल ग्रिड में विधी पई वञे। ऐं हाणे जॾहिं ॾिसूं था त हिननि ॻोठाणनि सां जेके वाइदा कया विया हुआ चवनि था त मोहतरमा जो ख़्वाबु हो त थर जेको आहे सो सॼी सिंध खे सॼे पाकिस्तान खे रोशन कंदो, यकीनन कंदो हूंदो। पर हिननि ॻोठाणनि जूं ज़िंदगियूं ऊंधायूं थी चुकियूं आहिनि। हिननि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया विया आहिनि, पूरनि कागज़नि जे ज़रिए हिननि सां मुआइदा कया विया आहिनि जिन जो हिननि खे अञा ताईं क्लेम न ॾिनो वियो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हुननि जे ॻोठाणनि खे पंहिंजनि ई घरनि तां पंहिंजनि ई पढ़नि था पंहिंजनि ई जेके ॾहर आहिनि उन्हनि तां हुनजी मालिकी ख़तमु करे हुनखे लॾण ते मजबूर कयो पियो वञे। चौधारी फेंसिंग हई वई आहे, ॻोठाणनि जा घट घेड़ रस्ता दग सभु बंदि कया विया आहिनि। हिते जेके बि रहनि था पिया माण्हू असां सम्झूं पिया त यार थर ॾाढो ख़ुशहाल थी वियो आहे ऐं थर में ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी इकोनॉमिकल रिवोल्यूशन अची वई आहे। यकीनन आई हूंदी पर उहा उन्हनि माण्हुनि लाइ आई आहे जिन जूं पंहिंजूं हिते कंपनियूं ठही वियूं आहिनि जेके थर जे सोन मां थर जे कारे सोन मां पंहिंजो पाण खे गोल्डन करे विया आहिनि। सॼे मुल्क जा माण्हू हिते कमाइण अचनि पिया पर थर जा जेके माण्हू आहिनि उहे हिते बेरोज़गार आहिनि, बुख ऐं बदहाली जो अॼु बि शिकार आहिनि। कुझु माण्हुनि खे जेके मुआवज़ा ॾिना विया उन्हनि खे ॾिना विया, अक्सरियत जेको आहे सो उन्हनि खां महरूम आहे। ऐं असां जॾहिं हिते आयासीं ॻोठ वरवाईअ में त हिननि ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधी, हिननि जा मसइला ॿुधी यकीनन हिकिड़ो ॾुख बि थिए थो ऐं हिकिड़ो अहसासु थिए थो त यार हिननि माण्हुनि सां साधन माण्हुनि सां हुकूमत एॾो फ्रॉड पई करे। पंहिंजी हुकूमत जेके अवामी हुकूमत चवनि पिया उहा फ्रॉड पई करे। अवामी हुकूमत खे त हिननि जे लाइ हिननि जे भर में थी बीहणो आहे जंहिंजे लाइ हिननि सॼो कुझु ठाहियो आहे। पर उहा हुकूमत कंपनियुनि वटि यरगमाल बणिजी चुकी आहे। एंग्रो पावर प्लांट हुजे, उन में जेके मुख़्तलिफ़ जेके कंसोर्शियम में नंढियूं वॾियूं कंपनियूं शामिल आहिनि उहे हुजनि। साइनो सिंध जे नाले सां हिकिड़ी कंपनी आहे जंहिंजा जेके मालिक त अलाए केरु आहिनि पर जेके हिन जा अज़ामो CEO आहिनि उहे पिंडी ऐं पिशावर ऐं लाहौर ऐं इस्लामाबाद जा शायदि तालुक़ रखनि था। हितां जो लोकल माण्हुनि खे उन्हनि जे हिसाब सां हिसायो आहे उहो यकीनन क़ाबिल मुज़मत बि आहे ऐं क़ाबिल मुज़ाहिमत बि आहे। हीअ माण्हू ॻोठाणा थर जा माण्हू हूअं ई लाड़ जो ऐं थर जो माण्हू सफ़ा शरीफ़ सम्झो वेंदो आहे पर हीअ वीचारा उन शराफ़त जी इन हद ताईं आहिनि जो पंहिंजा हक़ वठण लाइ ॻाल्हाए बि नथा पिया सघनि। ऐं हुननि जो इहो चवणु आहे त असांखे जो कुझु न खपे, का बि तरक़ी न खपे, घटि में घटि असांजा पंहिंजा पट, असांजी पंहिंजूं ज़मीनूं, असांजा पंहिंजा गौचर, पंहिंजा क़ब्रिस्तान ऐं पंहिंजा रस्ता घटि घेड़ पंहिंजो थर असांखे वापसि ॾियो। असां पाकिस्तान खे बदिलाए नथा चाहियूं, असांखे पंहिंजी हालत छॾे ॾियो त बि इहो असांजा लाइ गंज थियो। मां ज़रूरु चाहींदुसि त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, बिलावल भुट्टो जेको नौजवान बि आहे ऐं वॾा ख़्वाब बि ॾिसे थो, वॾियूं ॻाल्हियूं बि करे थो पर जेकर तकरीरुनि जी हदुनि खां ॿाहिरि निकिरी हिन ॻोठाणनि सां अचे ॿुधे हिन जूं ॻाल्हियूं ॿुधे त शायदि उनखे अहसासु थिए त थर जेको आहे पाकिस्तान बदिले न बदिले हिननि जी ज़िंदगीअ खे अज़ाब करे छॾियो आहे हिननि कंपनियुनि। वज़ीर आला सिंध मुंहिंजे ॻोठ जो आहे सैयद मुराद अली शाह, उनखे बि अर्ज़ु आहे साईं तव्हां मंशूर खे त तव्हां आबाद कोन करे सघिया आहियो, तव्हांजी महिरबानी पर घटि में घटि हिन थरनि